अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। सकरण खां अहम ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सकरण अज़ीम कॉलोनी वार्ड नंबर 2 में पोलियो जी टीम सां बदतमीज़ी कई वई आहे। पोलियो जी टीम खे धिका ॾेई वापसि कयो वियो। पोलियो टीम चवण त 4 ॾींहं लगातार पोलियो जी टीम चकर काटींदी रही। अॼु सुबुह जो जीअं ई पोलियो टीम सकरण अज़ीम कॉलोनी वार्ड नंबर 10 पहुती त दरवाज़े खुलण सां ई उते बीठल हिकु शख़्स पोलियो टीम खे धिका ॾिना ऐं बदतमीज़ी पिण कई। बाक़ी जो इतला मिलण ते सकरण पुलिस बरवक़्तु पहुची जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।